पर अॼु जेका आहे कमेटी रखियल हुई, कमेटीअ में अॼु कहिड़ियूं ॻाल्हियूं तइ थियूं, छा थियो? सही कमिटी पेट्रोलियम कमिटी में मां हिकिड़ो इशू उठायो। तव्हांखे ख़बर आहे त सिंध जेको आहे अहिड़ो सूबो आहे जेको मुल्क जी जेको आहे तक़रीबन 60% 65% जेका आहे गैस जी ज़रूरियात पूरी कंदो आहे। ऐं उन में काफ़ी शिकायतूं इहे आहिनि त उते जेके लोकल जेके इलाइक़ा आहिनि उते गैस कोन्हे। इहो हिकिड़ो प्राइम मिनिस्टर साहिबु हिकिड़ो 2003 में हिकिड़ो ऑर्डर कयो त ख़ासि तौर सां जिथां गैस निकिरे थी उते हर ॻोठ खे जेको आहे गैस ॾी वेंदी, पर उहो अञा ताईं जेको आहे सही नमूने सां इम्प्लीमेंट न थियो आहे। खोड़ ॻोठ अहिड़ा आहिनि जेके रहियल आहिनि जिते गैस न आहे। असांजे घोटी में खोड़ ॻोठ अहिड़ा आहिनि जेके रहियल आहिनि। त इहा इशू उथाई। ॾिसो हाणे हुन में 23-24 साल थी विया आहिनि, अञा ताईं इम्प्लीमेंट न थिया आहिनि। त पोइ कमेटी इहो फ़ैसिलो कयो त इहा हिकिड़ी सब कमेटी ठाहियूं। उन में इहा डिटर्मिन कंदी त छो प्राइम मिनिस्टर जो ऑर्डर इहो न थियो आहे, इहो इम्प्लीमेंट न थियो आहे। त उन में सभिनि खे पेट्रोलियम खे, OGDC वारनि खे, सिविल सदन वारनि खे, ओगरा वारनि खे, उन्हनि सभिनि खे घुरायो आहे। हिकु हफ़्ते जो टाइम हुननि वरितो आहे। हफ़्ते जे अंदरि अंदरि असांखे सॼो ॿुधाईंदा त जे न थियो आहे त हिनजी ज़िमेदारी बि कंहिंजी ज़िमेदारी आहे ऐं हिन जो हल कढी ॾींदा। त असांखे उमेदु आहे त इनशाला हफ़्ते खां पोइ वरी असां मीटिंग कंदासीं। ऐं असांजो मक़सदु इहो आहे त जंहिं इलाइक़े मां गैस निकिरे थी उतां जा जेके असांजूं अदियूं अमड़ियूं आहिनि उहे काठी ते मानियूं पचाइनि थियूं, उन्हनि जा गुर्दा वीचारनि जा लंग्स ख़तमु थी विया आहिनि। ऐं उन्हनि खे जेको फ़ाइदो मिलणु खपे गैस जी सहूलियत खां। ऐं असांजो मक़सदु इहो आहे, इहो इनशाला थींदो।